इते ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सिविल अस्पताल दादू में डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबब मारवी कॉलोनी वासी जो ताज़ो जावल ॿारड़ो फोत थी वियो आहे। नींगर जे फोत थियण बाद डॉक्टर ऐं अमलो अस्पताल छॾे खिसकी विया आहिनि। फोती ॿार जे वारसनि डॉक्टर ऐं अमले ते गफ़लत ऐं लापरवाही जो इल्ज़ाम हणींदे एहतजाज कयो आहे। दादू में ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवं शेयर कई पिया। सिविल अस्पताल दादू में डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबब मारवी कॉलोनी वासी ताज़ो जावल ॿार फोत थी वियो आहे। नींगर जे फोत थियण बाद डॉक्टर ऐं अमलो अस्पताल छॾे खिसकी विया आहिनि। फोती ॿार जे वारसनि डॉक्टर ऐं अमले ते गफ़लत ऐं लापरवाही जो इल्ज़ाम हणींदे एहतजाज कयो आहे। दादू में ब्रेकिंग न्यूज़ शेयर कई पिया। सिविल अस्पताल दादू में डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबब मारवी कॉलोनी वासी ताज़ो जावल ॿार फोत थी वियो आहे। नींगर जे फोत थियण बाद डॉक्टर ऐं अमलो अस्पताल छॾे खिसकी वियो आहे। फोती ॿार जे वारसनि डॉक्टर ऐं अमले ते गफ़लत ऐं लापरवाही जो इल्ज़ाम हणींदे एहतजाज कयो आहे। दादू में ब्रेकिंग न्यूज़ अवां से शेयर कई पिया। नाज़रीन, दादू में सिविल अस्पताल में डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबब मारवी कॉलोनी वासी ताज़ो जावल ॿार फोत थी वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। दादू जो रिपोर्टर अशफाक मलिक टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अशफाक, आगाह कजो इन हवाले सां। दादू सिविल अस्पताल में डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत सबब मारवी कॉलोनी जो पोरियत आहे मोहम्मद अली उनजो जेको ताज़ो जावल ॿारड़ो उहो फोत थी वियो आहे। उन वारसनि पारां दादू सिविल अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कंदे ॼायो आहे त असांजो जेको नंढड़ो हुयो उनखे राति देरि सां सिविल अस्पताल में दाख़िल करायो। ॿारनि जे वार्ड में सुबुह जो असांखे उनजी तबियत तमामु ख़राब हुई। उनजे बावजूदि बि डॉक्टरनि चयो त तव्हां नंढड़े खे घर खणी वञो, उनजी तबियत बहितर आहे। जॾहिं असां नंढड़े खे घर खणी आयासीं त उन खां पोइ नंढड़े जी तबियत तमामु ख़राब थी वई, जंहिंखे असां ॿीहर सिविल अस्पताल जे ॿारनि जे वार्ड में दाख़िल करायोसीं। हिते जेको मौजूदु डॉक्टर हुआ उन्हनि खे बि असां मिनतूं कयूं त नंढड़े जी हालत इंतिहाई ख़राब थी वई आहे, तव्हां उनखे चकास कयो। पर उन्हनि डॉक्टरनि जेको आहे असांजी मिनतूं जेकियूं कयूंसीं उन हिकु बि न ॿुधी। ऐं जॾहिं असां उनखे खणी प्राइवेट डॉक्टर वटि खणी आयासीं त उनजे फोत थियण जी तस्दीक कई आहे। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिविल अस्पताल दादू जे ॿारनि जे वार्ड में हिकु हफ़्ते जे दौरान डॉक्टरनि जी मुबैना गफ़लत सबब 4 ॿारड़ा फोत थी सघिया आहिनि, पर ज़िले इंतज़ामिया तरफ़ां उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी अशफाक मलिक तफ़सील ॾिना।